जेके दोस्त ही इंटरनेट हलाइनि था उनखे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर करे ही पैगाम ॿियनि दोस्तनि ते पहुचाईंदा। जीअं त 31 मार्च ते ख़मीस ॾींहुं सुबुह खां नमाज़ ज़ोहर ताईं 9 बजे खां नमाज़ ज़ोहर ताईं गौसल आलमीन व नवाबुल औलिया कॉन्फ्रेंस थी रही आहे। दरगाह आलिया मियाँ जमालुद्दीन इंदड़ तालका पन्नो अकिल ज़िलो सखर में, जंहिंमें ज़ेर सिदारत ख़ुसूसी आमद मखदूमुल मखादीम जिक्र गोशे हज़रत हुज़ूर गौसल आलमीन हज़रत क़िबला मखदूम शाह महमूद हुसैन कुरैशी सज्जादा नशीन दरगाह आलिया गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ़ वारा अचनि था। उनकी ज़ियारत थींदी, साईं जन जी महिरबानी थिए थी, ख़ासि करम नवाज़ी थिए थी। ज़ेर सरपरस्ती हज़रत मियाँ गंज बख्श इंदड़ सोरवर्दी ऐं संदन साहिबज़ादो मोहम्मद मेवल मियाँ सईं ऐं ॿिया साहिबज़ादा ऐं ख़ुसूसी ख़िताब मौलाना उबैदुल्ला ॾारी साहब ऐं उस्तादुल उलमा शेखुल हदीस हज़रत मौलाना मुफ्ती दोस्त अली सिकंदरी साहब मोहतमम जामिया राशिदा पीर जो ॻोठ वारा करण फरमाईंदा। इन रूहानी प्रोग्राम में इन रूहानी जिता में सभिनी मुरीदनि खे ऐं अक़ीदतमंदनि खे शरीक थियण जी दावत अर्ज़ रखिजे, जंहिंमें तमामु मुल्क भर खां तमामु पीरान उज़ाम शरीक थियनि था। मुख़्तलिफ़ सूबनि खां साईं अब्दुल ख़ालिक दरगाह आलिया बरचूनी शरीफ़ हज़रत क़िबला पीर ख़ालिद सुल्तान क़ादरी साईं ग़ुलाम रज़वानी मोइनुद्दीन महबूब कुरेजा मोहतरम जनाब सैयद आसिफ अली शाह जिलानी साईं मोहतरम जनाब बशीर अहमद शाह जिलानी पीर मियाँ अब्दुल बाकी मोहतरम जनाब सिकंदर अली मोहतरम जनाब मखदूम सोहेल हसन मोहतरम जनाब मखदूम अबुल हसन। उन खां अलावा ॿिया बि काफ़ी उलमा ऐं पीरान उज़ाम शरीक थींदा। तमामु दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ा त वधि खां वधि पाण ऐं पंहिंजे दोस्तनि खे वठी हिन प्रोग्राम में शरीक थियो ऐं जेके दोस्त ही इंटरनेट हलाइनि था उनखे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर करे ही पैगाम ॿियनि दोस्तनि ते पहुचाईंदा। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।